अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। इमामुल आरिफीन सैयदुल सालिकीन हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह जन जी मलफ़ूज़ा शरीफ़ में हिकिड़ो नक़ल आहे त हिकु कुए ऐं ॾेॾर पाण में दोस्ती जो ॻांढापो रखियो, पर कुओ ख़ुश्की ते रहण वारो ऐं ॾेॾर पाणीअ में रहण वारो हो। तॾहिं हुननि जी राश मुख़्तलिफ़ हंधनि ते करे पाण में सलाह कयाऊं त हिक ॿिए खे कंहिं ॾोरीअ सां गंढिजे, जीअं सिक लॻण ते ॾोरी खे छिक ॾिजे त ॿियो बिना देर जे हलियो अचे, ऐं अहिड़ी तरह सां हिक ॿिए में मुलाक़ात थींदी रहे। हिकु ॾींहुं अहिड़ो इत्फ़ाक़ थियो जो बाज़ कुए खे शिकार करे फिज़ा में बुलंद थियो त ॾेॾर बि इख़लास ऐं मोहबत जी ॾोरी जो शिकार थी कुए जे पुठियां फिज़ा में लटकंदो रहियो। ऐं उन वक़्तु दिलि में ख़्यालु आयुसि त हिन नालाइक सां दोस्ती जो ॻांढापो न रखां हा त हलाकत ऐं ज़िलत में न पवां हा। इन नक़ल शरीफ़ मां इहो दर्स मिले थो त कुए मां मुराद दुनियादार ऐं ॾेॾर मां मुराद हक़ जा तालिब आहिनि। पोइ जॾहिं बि हक़ जे तालिब जी दुनिया वारनि सां दोस्ती थींदी त ज़रूरु दुनिया वारनि जे इख़लाक़ ऐं आदतुनि जो मथां असरु थींदो। बाज़ मां मुराद नफ़्स आहे ऐं फ़ज़ा मां मुराद नफ़्सानी ख़्वाहिशूं आहिनि। मतिलब त दुनियादार जे पुठियां नफ़्स जी ख़्वाहिश जो शिकार हक़ जो तालिब बि थी वेंदो, जेको नालाइक जी सोहबत जे करे गिरफ़्तार थी वेंदो। हदीस शरीफ़ आहे त अलाह जा हबीब फरमायो, जॾहिं तव्हां कंहिं झंगल मां, कंहिं जबल मां, कंहिं पहाड़ मां, यानी अहिड़ी जॻह ते अचो जिते तव्हांजो बेसहारा थी वञे, तव्हांजो सहारो न आहे, तव्हांजी सवारी भॼी वञे, तव्हांखे उञ लॻे, तव्हांखे बुख लॻे, काई बि तकलीफ़ थिए, पोइ उते अलाह खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला पंहिंजे ॿानहनि प्यारनि जे सदक़े असांजी मदद फरमाए, ऐं अलाह जा ॿाना उते मुक़ररु थियल आहिनि। बर हुजे, झर हुजे, झंग हुजे, जबल हुजे, समुंड हुजे, किथे बि हुजे, रिजालुल ग़ैब आलिम सुग़रा इन खे ॼाणनि था, उते अलाह जा ॿाना मुक़ररु हूंदा आहिनि। पोइ जेके उहे अलाह जा ॿाना मुक़ररु आहिनि उहे उन्हनि जी बिल्कुलु मदद कंदा आहिनि। ईअं ई हिकिड़े दफ़े हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह, हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जन हिकिड़े दफ़े संदन जैसलमेर खां हिकिड़ी मुरीदाणी हली, ऐं उन मुरीदाणी हलंदे हलंदे अञा पीर साईं सरदार जी इजाज़त बि कोन कई, जॾहिं उहा रस्ते में आई, थर में आई त हुनजो पाणी ख़तमु थी वियो। हुन मां हिकिड़ी पंहिंजी नंढड़ी धीअ बि साण हुजे। हज़रत पीर साईं अञा हू जॾहिं बेहोश थी किरी त हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जन उन वटि थधे दिले पाणीअ जे सां पहुची विया ऐं पाण ढुक ढुक करे पीआयोसि, ऐं थधो पाणी हो। जॾहिं उहा होश में आई, पाण पुछा कयोसि, अबा तव्हां केरु आहियो, तव्हांजो नालो छा आहे? पाण फरमायोसि त मूंखे माण्हू चवंदा आहिनि ढोल, मलफ़ूज़ा शरीफ़ में लिखियो पियो आहे, माना पाण नालो न ॿुधायोसि मुंहिंजो नालो छा, पाण फरमायोसि मूंखे माण्हू चवंदा आहिनि ढोल, ऐं अमड़ तूं थोरो हितां अॻियां थड़ खां अॻे टपंदी, हिन दड़े खां अॻे टपंदी त हेठां तड़ आहे, उते पाणी थी, पाणी पी, कपिड़ा वपिड़ा धोई, पोइ पंहिंजे सफ़र ते वञी। हाज़िर बाबा पीर साईं सरदार जन मोटी विया, फ़क़ीरनि जी अञा अॻिते टपी त सुभाणे अलाह वाक़ई तड़ आहे, उन पाणी बि पीतो, कपिड़ा बि धोतईं, खली भरियईं। फ़क़ीरनि अलाह तबारक जी दरगाह शरीफ़ ते जॾहिं अपहुती त अॻी निमाज़ खां पीर साईं सरदार जन जमायत सां वेठा हुया, ऐं जॾहिं माई पीर साईं सरदार खे ॾिठो फ़क़ीराणी औरत त ज़ारूं कता रोअण रही। पीर साईं सरदार फरमाइसि, अमा अॻे आहे, रो न। पाण फरमाइसि, अमा ढोल किथे छॾे आई? उन फ़क़ीराणी चयो त क़िबला ढोल त इहो आहे जेको मसले ते वेठो आहे। हिकिड़े दफ़े हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह जन सां जमायत सां वञे ऐं पाण कंहिं दावत वठियूं, ऐं राति जे टाइम ते पंहिंजी जेका सवारी हुई, महुरी हुई, घोड़ा हुया, उठ हुया, उहे छोड़िया, पाण ते रही पिया जमायत सगुरी सां। उते हिकिड़ो चोर हुयो, जन्नती हज़रत पीर साईं रोज़े वारनि जी सवारी खोली, ऐं उन सां गॾु ॿिया बि संगी हुया, उन्हनि बि वरी जमायत सगुरी जा उठ घोड़ा छोड़िया ऐं सॼी राति डोड़ायूं। ड्रोड़ाए थकी पिया। हुननि ईअं सम्झो हूंदो त असां बदीन, तलवार, ठठो इहे सभु क्रॉस करे आया हूंदासीं। अञा जो बाख फुटे, उहो जेको हुननि जो चोर हुयो, जेको वॾो हो, उहो अञा ॾिसे त असां उन ई जॻह ते बीठा आहियूं जिथां घोड़ा असां खोलिया हुयासीं। हुननि चयो त जहिड़ो तहिड़ो पीर न आहे, उहो तोबा ताइब थिया, घोड़ा उते ॿधी। जॾहिं पीर साईं सरदार जी ख़िदमत में विया, अञा जो ॾिसनि त
पीर साईं सरदार जन फजर जी नमाज़ पढ़ियूं हदीस शरीफ़ पंहिंजी जमायत सां जेकी दर्स पिया ॾियनि हदीस जो ऐं पीर साईं सरदार जन ॾिसंदे ई उनखे फरमायो त ए उमेद अली तूं त असांजा घोड़ा खोलणा आहीं पर असांखे अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में हुकुम थियो त असीं तव्हांखे ख़िलाफ़त सां नवाज़ियो ऐं पीर साईं सरदार जन उनखे बख़्शे करे उनखे ख़िलाफ़त सां नवाज़ियो। उनजो नालो हुयो फ़क़ीर उमेद अली। एतिरो त फ़क़ीर खे अल्लाह साईं जे तरफ़ां विलायत मिली एतिरी त उन जिथे वेंदो हो उहो दावत कंदो त उते ढोर पुसंदो हो। उन फ़क़ीर जी कॾहिं एतिरी जमायत हुई जो उनखे पीर साईं रोज़े वारनि आयो त चोरी जे लिहाज़ सां हुयो पर उनखे पीर साईं सरदार जन विलायत जो मक़ाम अता फ़रमाए छॾियो। पोइ उन फ़क़ीर सां रसो साण हूंदो हो। पोइ जिथे बि वेंदो हो जमायत में त उहो ॾेखारींदो हो दादा मुंहिंजा टपड़ त हीअ आहे पर मूंखे पीर बणायो आहे त रोज़े वारे बणायो आहे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह व अला आलिका व असहाबिका या रहमतुल लिल आलमीन। हिकु दफ़ो पीर साईं जैसलमेर जे सफ़र में ख़ैरगढ़ खां रवाना थिया। पाण तड़ों किले खां थींदे रेगिस्तान में मंज़र अंदाज़ थिया जेको मुफ़ासिलो 8 पैरनि जो हो। उन ई समूरे सफ़र में पाणी ऐं आबादी जो नालो निशान बि न हो, रुगो रेगिस्तान ई रेगिस्तान हुयो। हुते फ़क़ीरनि खे कुझु खाधो अथायो जिथां खां रवाना थिया थी। बिल्कुलु गैर आबाद ऐं रेगिस्तान जी हिकु मंज़िल रामगढ़ जंहिंजो मुफ़ासिलो बि एतिरो हुयो। पाण उते तरसी पिया जिते खाधे पीते जो ज़ाहिरी तरह को बि इंतज़ाम कोन थियल हो। आयल फ़क़ीर खे अर्ज़ु कयो त साईं जमायत सख़्तु उञायल आहे, हिन गैर आबाद परबट में कीअं थींदो का शइ क़ाइमु करायो। पाण फरमायो त बर बि बाज़ार आहे जिथे देरो दोस्त जो। उन खां बाद तव्हां सवार थी हिकु वीरान परबट में हिकु पाणी जो चश्मो हुयो उते आया ऐं संदन बरकत सां हर तरफ़ खां क़िस्मे क़िस्मे ताम खीर धवरा अची विया जेके समूरी जमायत खाई पी ढव कयो ऐं खाधो बची पियो जेको रवानो थियण वक़्तु उते छॾे रवाना थियासीं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। इमामुल आरिफीन सय्यद सालिकीन हज़रत पीर साईं रोज़े धनी रहमतुल्लाह जनी मलफूज़ा शरीफ़ में हिकिड़ो नक़ल आहे। मुरीद फ़क़ीर निज़ाम नक़ल करे थो त हिकु ॾींहुं पाण करीम ने इरशाद फरमायो त माई सुहिणी दरिया तरी मियार वटि वेंदी हुई। हिकु ॾींहुं मियार खे चयईं त ए मियार तोखे त अखि में फुलो आहे। मियार चयो ए सुहिणी इहो फुलो अखि में अॻे हो पर तोखे नज़र अॼु आयो आहे, अॼु खां पोइ मूं वटि न अचिजांइ, जे ईंदी त दरिया में ॿुॾी वेंदी। ए अज़ीज़ जेकॾहिं मजाज़ी इश्क हक़ीक़ी ताईं पहुची वञे त शहबाज़ आहे ऐं उनजो सैर ऐं शिकारगाह ला मकान उनजो मक़सूद बेमिसाल आहे ऐं उनजी हालत हलमन यज़ीद अञा ज़्यादा आहे वरना त पोइ बेबुनियाद ऐं फ़साद आहे ऐं अहिड़े आशिक़ जी पिछाड़ी सुहिणी वांगुरु तबाही आहे।